ये बिस्मिल्लाह शरीफ के बरकत में बनाई गई वीडियो है। इसको जरूर शेयर करने से आपको शैतान रोकेगा, क्योंकि जब कोई मोमिन बिस्मिल्लाह पढ़ता है शैतान को बहुत से कामों से रोक देता है, इसीलिए शैतान जरूर आड़े आएगा। मरहबा या मुस्तफा, 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 मरहबा या मुस्तफा। मीलाद मल्हायूं था, महफिल के सजायूं था, कढी रेलियूं रस्तनि ते दुनिया के ॿुधायूं था, दुनिया के ॿुधायूं था। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो, रहमत बणिजी सुहिणो आयो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। सब ॻोठ गलियूं ऐं शहर सजायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। रबीउल अव्वल जो महीनो वॾी इज़त वारो, वॾी रहमत वारो, वॾी बरकत वारो। रबीउल अव्वल जो महीनो वॾी इज़त वारो, वॾी रहमत वारो, वॾी बरकत वारो। जग में नबी जलवो फरमायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो, रहमत बणिजी सुहिणो आयो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। सब ॻोठ गलियूं ऐं शहर सजायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। जंहिंजी आमद साण आहे टियूं रोशनायूं, असां जेको बि आहियूं जंहिंजे कारण आहियूं। जंहिंजी आमद साण आहे टियूं रोशनायूं, असां जेको बि आहियूं जंहिंजे कारण आहियूं। तौहीद जो कलमो जंहिं पढ़ायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो, रहमत बणिजी सुहिणो आयो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। सब ॻोठ गलियूं ऐं शहर सजायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। सॼे आलम ते थी वसे रब जी रहमत, जंहिंजे सदके मिली आहे उम्मत खे अज़मत। सॼे आलम ते थी वसे रब जी रहमत, जंहिंजे सदके मिली आहे उम्मत खे अज़मत। जंहिंजी शफ़क़त मुहबत जो आसायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो, रहमत बणिजी सुहिणो आयो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। सब ॻोठ गलियूं ऐं शहर सजायो। हुज़ूर जो मीलाद मल्हायो, हुज़ूर जो मीलाद मल्हायो। जय शम्सुद्दीन राशिदी आयूं भागन वारा, मीलाद मल्हायूं था ॾिसो हिते मोमिन सारा। जय शम्सुद्दीन राशिदी आयूं भागन वारा, मीलाद मल्हायूं था।